अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी तो दोस्तन जरा एक इंट्रो जो ठाहिण जो तरीक़ो ऐं तव्हांखे ठाहिण सिखण जो तव्हां पिक्सल लैब ऐं कैन मास्टर ॿिन्ही एप्लीकेशन जे ज़रिए तव्हां इहो इंट्रो ठाहे सघो था। ॾिसो ही तव्हांखे इंट्रो जेको ॾेखारियो तव्हां जहिड़ो इंट्रो तव्हां पिक्सल लैब ऐं कैन मास्टर जे ज़रिए ठाहे सघो था। सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब जी मदद सां तव्हां कुझु ठाहिणो पवंदो। पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब तव्हांखे /टेलीग्राम जे अंदरि मिली वेंदो ऐं कैन मास्टर जेको बिना वाटरमार्क तव्हांखे /टेलीग्राम जे अंदरि मिली वेंदो। पहिरियां जेको इन जे अंदरि कुझु मौजूदु तव्हां उनखे डिलीट करियो। ये जो है तव्हां इन ते क्लिक करे कैंसिल वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक तव्हां इनखे कैंसिल करियो। उन खां पोइ जेको बि पंहिंजे मौजूदु आहे तव्हां उनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ ॾिसो मथे 3 डॉट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ साइड इमेज जेको तव्हां ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो जेको तव्हां ओके ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो साइज़ तव्हां पंहिंजी साइज़ सही न रखी ॾिसो इमेज में वञी करे थंबनेल कस्टमर ते वञी करे तव्हां यूट्यूब थंबनेल जेको आहे तव्हां ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे ओके करियो। तो यूट्यूब जी साइज़ मूं यूट्यूब थंबनेल जेकी वीडियो जेके अंदरि लॻंदी आहे त मूं उहा साइज़ रखी आहे। उन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। हीउ जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ हीउ शेप्स वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि आहे मथां जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया दरी वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे वधायो एतिरो ऐं तव्हां इनखे बि एतिरो वधायो। वधाइण खां पोइ ॾिसो तव्हां यू आर जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया यू आर तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हां इनखे बिल्कुलु पूरे विच ते रखो। ठीकु आहे न दोस्तों। उन खां पोइ तव्हां वरी तव्हां जेको तव्हां जेको आहे तव्हां इन जे अंदरि वापसि वञो। वापसि वञण खां पोइ हीउ स्टॉक विथ जेको ऑप्शन तव्हां इनखे बिल्कुलु विच ते रखो। ठीकु आहे दोस्तों, विच ते रखो। ठीकु आहे न। एतिरो रखण खां पोइ तव्हांखे इनखे पूरे विच ते रखिणो आहे। विच ते रखण खां पोइ तव्हां ॼारी वारो जेको ऑप्शन तव्हां इनखे हटायो। हटाइण खां पोइ तव्हां वरी बि तव्हां इन ते ई जेको ऑप्शन तव्हां ई जेको आहे तव्हां इन ते हिकु बार तव्हां इन ते क्लिक कंदा त तव्हांजो ई जेको आहे अची वेंदो। ठीकु आहे दोस्तों। उन खां पोइ तव्हां शेप्स में वरी तव्हां शेप्स में वञो। शेप्स में वञण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन जे अंदरि वञो। इन जे अंदरि वञण खां पोइ ॾिसो हीउ जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं तव्हां इनखे बिल्कुलु वधायो ऐं तव्हां जिते बि उनखे तव्हां रखणु चाहियो तव्हां उनखे उते रखो। ठीकु आहे दोस्तों। सो मां इनखे हिते रखियो आहे ऐं तव्हां इनखे टिक करियो। टिक लॻाइण खां पोइ तव्हां हीउ जेको ऑप्शन आहे ई लेयर वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो लेयर वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां इन ॿिनि खे पाण में मिलायो। ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे इन जे अंदरि जेको अछो रंग जेको आहे तव्हांखे ख़तमु करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों। अछो रंग ख़तमु कीअं कजे उन लाइ जो एडिटर कलर जेको ऑप्शन आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको टूल्स आहे तव्हां इन ते क्लिक करियो ऐं उन खां पोइ तव्हां इनखे इनेबल करियो। ॾिसो इन जे अंदरि अछो रंग ख़तमु थी वियो आहे ऐं तव्हां इनखे तव्हां 13 में रखिणो आहे। इनखे तव्हां 2 ते रखिणो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां ओके टिक वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे हाणे तव्हां हीउ जेको ए वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक करियो। इन खां पोइ तव्हां पंहिंजो नालो जेको आहे तव्हां पंहिंजो नालो लिखो। जेको बि तव्हां यूट्यूब जे लाइ नालो इंट्रो ठाहिणु चाहियो था तव्हां पंहिंजे यूट्यूब जी वीडियो जे लाइ तव्हां इंट्रो ठाहिणु चाहियो था तव्हां पंहिंजो नालो लिखो। ठीकु आहे। मूं पंहिंजो नालो लिखां थो राशिद थो लिखां ऐं उन खां पोइ तव्हां ओके थो करियो। ओके करण खां पोइ तव्हां इनखे हिते फिक्स करियो ऐं फिक्स करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे हाणे तव्हांजो इन जो फ़ॉन्ट जेको आहे तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट इन जे अंदरि चेंज करियो। तव्हांखे कहिड़ो फ़ॉन्ट रखिणो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। हीउ जेको फ़ॉन्ट आहे ऐं इन जे अंदरि हीउ फ़ॉन्ट थो रखां। ॾिसो हीउ जेको इन फ़ॉन्ट जो नालो आहे मीम फ़ॉन्ट। इहो आउं फ़ॉन्ट इन ते क्लिक थो करियां। उन खां पोइ ॾिसो जिते बि तव्हां इनखे फ़ॉन्ट खे रखणु चाहियो तव्हां उनखे उते रखो। ठीकु आहे दोस्तों। तव्हां जेतिरी बि साइज़ तव्हांजे रखणु चाहियो ओतिरो रखो ऐं वरी तव्हां टेक्स्ट जे अंदरि ए वार टेक्स्ट में वञी करे तव्हां वरी बि तव्हां लिखो यूट्यूब चैनल ऐं उनजे अंदरि लिखंदो यूट्यूब चैनल सो मां इन जे अंदरि लिखियो यूट्यूब चैनल। उन खां पोइ तव्हां इन जो बि तव्हां फ़ॉन्ट चेंज करियो। जेको तव्हां फ़ॉन्ट रखणु चाहियो तव्हां उहो फ़ॉन्ट इन जे अंदरि फ़ॉन्ट वारे ऑप्शन में वञी करे तव्हां फ़ॉन्ट पिक्सल लैब जे अंदरि पहिरीं खां मौजूदु तव्हां उहो फ़ॉन्ट रखो। सो मां इन जे अंदरि हीउ फ़ॉन्ट रखियो आहे। हाणे तव्हां वरी बि टेक्स्ट में वञी करे तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन ॾिसो हीउ टुपका टुपका जेको तव्हां ॾिसिया आहिनि तव्हां हर जेको आहे कीबोर्ड तव्हां इन जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। तव्हां जेको आहे टुपका तव्हां उहो टुपका लॻायो। ठीकु आहे दोस्तों। हर कीबोर्ड जे अंदरि मौजूदु आहिनि। जेके तव्हां को कीबोर्ड जे अंदरि न आहिनि त मुंहिंजे पिक्सल लैब जे अंदरि या टेलीग्राम जे अंदरि जेको मूं ई कीबोर्ड जी वीडियो बि ठाही आहे इन कीबोर्ड खे इस्तेमालु की कजे। इन कीबोर्ड जो नालो आहे मल्टीलिंक ओ कीबोर्ड जेको आऊं /टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾियो आहे। त ॾिसो इनखे वधाइण खां पोइ ॾिसो तव्हां इनखे हिते रखो। तव्हांजी साइज़ वधायो।
तव्हांखे फिक्स रखो जिते काई लाइन तव्हांखे साम्हूं साम्हूं रखणो आहे। ठीक आहे दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे कॉपी करियो, कॉपी करण खां पोइ तव्हां इनखे बि हिते फिक्स करियो। फिक्स करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां लेयर वारो जेको ऑप्शन अथव ॾिसी रहिया आहियो, लेयर तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां सभिनि खे पाण में मिलायो। मिलाइण खां पोइ तव्हांखे टिक करियो। सो इन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे इन जो कलर चेंज करिणो। कलर जे लाइ इन जो कलर चेंज कीअं कबो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते जेको ऑप्शन आहे ॾिसो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। हीउ तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ कलर जो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां इन जे अंदरि हीउ कलर रखो। सो तव्हां इनखे हीउ कलर रखणो आहे। कलर रखण जेके तव्हांजी साइज़ वधाइण चाहियो तव्हां बिल्कुलु पंहिंजी साइज़ वधाए सघो था। तव्हांजी साइज़ एतिरी रखणी आहे। उन खां पोइ हीउ जेको ऑप्शन आहे डबल स्क्रीन वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां ट्रांसपेरेंट जेको लिखियलु ट्रांसपेरेंट जेको लिखियलु तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हांजी PNG फाइल जेकी आहे तव्हांखे PNG फाइल में सेव करिणो आहे। ॾिसो जेको आहे सेव तव्हांखे कीअं करिणो आहे, हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो शेयर वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ कस्टमर जेको ऑप्शन तव्हां इन ते करियो, अल्ट्रा ते क्लिक करियो। अल्ट्रा पोइ तव्हां सेव टू गैलरी करियो। तव्हांजी तस्वीर गैलरी जे अंदरि सेव थी वेंदी। गैलरी खे सेव थियण खां पोइ तव्हांखे जेको तव्हांजो काइन मास्टर जेको तव्हांखे ओपन करियो। काइन मास्टर खे ओपन करण खां पोइ तव्हां हीउ जेको आहे ॾिसो, हीअ साइज़ जेके तव्हां इन ते क्लिक करियो। हीअ जेकी आहे साइज़, हीअ यूट्यूब जी साइज़ हूंदी आहे, तव्हां इन ते क्लिक करियो। हीअ यूट्यूब लाइ साइज़ हूंदी आहे, तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ हाणे तव्हां इन जे अंदरि को बैकग्राउंड जेको आहे ॾिसो, बैकग्राउंड वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो। तव्हां इन जे अंदरि को बैकग्राउंड तव्हां पंहिंजो सिलेक्ट करियो। ॾिसो हीअ तव्हां इन ते क्लिक तव्हां पंहिंजो बैकग्राउंड चेंज करियो। हीअ अछो बैकग्राउंड इन जे अंदरि रखंदो, तव्हांखे एतिरो रखणो आहे। हाणे हुनखां तव्हां ओके करियो। ओके करण खां पोइ ॾिसो हाणे तव्हांखे हीअ जेकी वीडियो जेकी आहे फायर ब्रिगेड जेको आहे उहो तव्हांखे ऐं टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾनि, तव्हां हुनखे उतां डाउनलोड करे सघो। ॾिसो हीअ जो फायर ब्रिगेड जेको आहे तव्हांखे इन ते क्लिक करे तव्हांखे बिल्कुलु वधायो। वधाइण खां पोइ तव्हां ॾिसो जेतिरी बि तव्हांजी वीडियो ॾिसो, तव्हांजी जेतिरी वीडियो तव्हांखे जो बैकग्राउंड तव्हांखे ओतिरो रखणो आहे। ठीकु आहे दोस्तों, मुंहिंजी वीडियो एतिरी त मूं बैकग्राउंड खे बि एतिरो रखियो। उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, जेको तव्हां हींअर जेको तव्हां पिक्सल लैब जे अंदरि जेकी तव्हां ठाहियो आहे तव्हां उहो खणो। ॾिसो हीअ मूं हिन पिक्सल लैब जे अंदरि हींअर ठाहियो आहे हीअ फ़ोटो, ऐं उहो फ़ोटो खणंदुसि। उन फ़ोटो खे तव्हां एतिरो वधाईंदुसि। वधाइण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हाणे तव्हां जेको हीअ जेको ऑप्शन तव्हां जेकी वीडियो जेकी तव्हां फायर ब्रिगेड जेकी बाहि जेकी आहे तव्हां इनखे क्लिक करियो। इनखे तव्हां हथु रखो। ॾिसो हीअं हथु रखनि तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो तव्हां इन जेको तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां सफ़ा जेको हेठि जेको सफ़ा हले वञो। बिल्डिंग जेको ॾिसो हीअ जेको ऑप्शन आहे बिल्डिंग, तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हार्ड लाइट, हीअ जेको हार्ड लाइट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ हाणे ॾिसो तव्हांजो ओके वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। हीअ जेको ओके तव्हां इन ते क्लिक करियो। तव्हां ॾिसो तव्हां इन थोरो हलाए ॾिसो। सो इन तरीक़े सां तव्हां पंहिंजो मोबाइल जे लाइ इंट्रो ठाहे सघो था। ॾिसो हे तव्हांखे ॾिसो हीअ मानी हाणे तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां जेकी फ़ोटो जेकी तव्हां PNG फाइल जेकी तयारु कई आहे पिक्सल लैब जे ज़रिए, तव्हां उन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको पहिरीं जेको ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीअ जेको तव्हांखे ई सेव करिणो आहे। उन खां पोइ जी जेकी आहे 5 जी जेकी रेट जेकी आहे तव्हांखे 2.5 रखणी आहे। 5 रखण खां पोइ तव्हांखे इनखे थोरो जेको पकड़े करे तव्हां इनखे बिल्कुलु थोरो परे कंदा। उन खां पोइ ॾिसो तव्हांखे पंहिंजी वीडियो जेकी आहे तव्हांखे हलाइणी आहे। ॾिसो मूं ई तयारु करे छॾियो आहे। तव्हांखे बि इन तरीक़े सां तयारु करिणो आहे। दोस्तों जेके तव्हांखे अॼु जी वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल AS खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। ऐं AS तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार रहंदुसि। उन खां पोइ दोस्तों जेके तव्हां मूंखे पंहिंजे मोबाइल जे अंदरि सेव करणु चाहियो था, हीअ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया शेयर आहे तव्हां इन ते क्लिक करियो। या वरी ॾिसो तव्हां इन जे अंदरि वञी करे तव्हां जेको एक्सपोर्ट जेकी तव्हां इनखे बिल्कुलु करे सघो था। इनखे पंहिंजी मोबाइल जे अंदरि तव्हां आसानी सां सेव करे सघो था। ॾिसो मूं इनखे सेव करण खां तव्हां मुंहिंजी मोबाइल जे अंदरि आसानी सां सेव थी वियो आहे। तव्हांखे एतिरो हलण खां पोइ तव्हांजी मोबाइल जे अंदरि सेव थी वेंदो।
ऐं उनखां पोइ तव्हांखे लाइव ॾेखारियां थो मुंहिंजो जेको इंटरव्यू मूं ठाहियो आहे केन मास्टर जे ज़रिए उहो तव्हांखे हलाए थो ॾेखारियां। ऐं जैसे फायर ब्रिगेड जेकी वीडियो जेकी आहे मूं तिन जे अंदरि इस्तेमालु कई आहे ए टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदो हुनखे हुतां बि डाउनलोड करे सघो। ॾिसो मूं इहे ठाही आहे तव्हांखे हितां ॾेखारे थो छॾियां। तो मुझे बिल्कुल वीडियो तैयार थी वही है, मुझे इंटरव्यू तैयार थी जो जेका वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो के लाइक ज़रूर कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।